नाज़रीन में पुकास बेरो टाइम अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असीं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त गुज़िरियल बेरो टाइम में जीअं असां तव्हांखे इहो ॿुधायो त सिंध जे अंदरि हेल्थ जी तमामु सूरत ख़राबु आहे। हुकूमत पारां वॾियूं दावाऊं कयूं वञनि थियूं, मगर जेके बि सिविल हॉस्पिटल आहिनि उहे जेके आहिनि रेफर सेंटर खुलिया पिया आहिनि। साॻी सूरत हाल ज़िले सांगड़ सां आहे। ज़िले सांगड़ जेको 6 तालुकनि ते मुश्तमिल आहे, उन जेको सांगड़ तालुको, उन खां अलावा सिंजोरो, शहदादपुर, टंडो आदम, जाम नवाज़ अली, उन खां अलावा खिपरो, 6 तालुकनि ते मुश्तमिल आहे। सांगड़ जी सूरत हाल असीं तव्हांखे ॿुधायूं त इलेक्शन जी थिए थी त पीपल्स पार्टी वारा या फंक्शन लीग वारा माण्हुनि वटि वेंदा आहिनि मिनतूं करणु वोटनि जे लाइ। बाक़ी उन खां अलावा सांगड़ सॼो ज़िलो जेको बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल आहे। सांगड़ ज़िले जा जेके रोड रस्ता मुकमल ख़तमु लॻा पिया आहिनि। उन खां अलावा तव्हांखे अॼु जेको असांजो जेको ब्यूरो टाइम आहे हेल्थ जे हवाले सां सांगड़ इस्पताल जी तव्हांखे असीं सूरत हाल ॿुधायूं त उते न दवाऊं थियूं मिलनि, न गोरियूं थियूं मिलनि, न एम्बुलेंसूं के सही हालत में आहिनि। उन हवाले सां अॼु असां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे सांगड़ जो सिंध टीवी जो रिपोर्टर लाला कादर सिरेवाल, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त सांगड़ जी छा सूरत हाल आहे। लाला, सांगड़ ज़िले जे उन खां अलावा सांगड़ जेको आहे ज़िले जे ज़िले जो हेडक्वाटर आहे, उन जी सिविल हॉस्पिटल जी छा सूरत हाल आहे, उनखां असांखे ॿुधाइजो। जी नज़ीर, असीं हिन महिल सिविल अस्पताल सांगड़ में बीठा आहियूं। सिविल अस्पताल सांगड़ जी सूरत हाल कुझु हींअर ई आहे त सांगड़ जी इस्पताल 208 बेडनि ते मुश्तमिल आहे, जॾहिं त हिन इस्पताल जी SNE डॉक्टर्स जी 80 जे लॻभॻि आहे। हिन वक़्तु सांगड़ जी सरकारी इस्पताल में सिर्फ़ु 22 डॉक्टर कमु करे रहिया आहिनि। उन में 10 डॉक्टर रुगो एमरजेंसी खे संभालीनि था, जॾहिं त 12 डॉक्टर ऐं डॉक्टराणियूं मुख़्तलिफ़ जेके असांजा हिते आर्थो आहे, उन में ॾंदनि जो शोबो आहे, अखियुनि जो शोबो आहे, उहे शोबा जेके ऐं उहे पीट्स जो शोबो आहे, उहे डॉक्टर हिते संभालीनि था। हिन महिल सांगड़ जी सूरत हाल इहा आहे त सांगड़ में बकौल MS जे त सिर्फ़ु असांखे 18% फंड जेको DHO पारां मिलियो आहे, जंहिंमां असां दवाऊं परचेज़ कयूं आहिनि ऐं असां जेके आहिनि से उहे मुख़्तलिफ़ एमरजेंसीज़ जे वक़्त ते इलेक्शन में उन में जेके आहिनि हीअ जेको साल आहे, उन साल में 5-7 जेके आहिनि से हुन पाण ॿुधायूं आहिनि त हिते एमरजेंसीज़ हुयूं। उन में असां जेको आहे सो उनखे सपोर्ट कई आहे। उन्हनि साॻूणनि पैसनि मां जेके 18% बजेट ॿुधाई आहे। संदसि चवणु हो त हिते जेके 20-25 ऑपरेशन्स थिया आहिनि, जॾहिं त हिते ऑपरेशन जो जेको डॉक्टर आहे उहो मौजूदु न आहे, उहो पिणु टंडो आदम मां जेको आहे हिते अचे थो। अहिड़े नमूने सां जेके डॉक्टराणियूं आहिनि उहे बि हिते जेके आहिनि सिर्फ़ु 2 डॉक्टराणियूं कमु कनि थियूं। हिकिड़ी डॉक्टर ज़ाहिदा चन्नड़ आहे, ॿी शुगुफ्ता आबिद आहे, ऐं उन खां अलावा जेको आहे हिते डॉक्टराणियुनि जी पिणु शदीद उणाहठ आहे। अहिड़े नमूने सां डॉक्टर जेके आहिनि उन्हनि जी पिणु शदीद उणाहठ आहे। सांगड़ में जेको डायलिसिस सेंटर आहे उहो पिणु जेको आहे सो उन में समूरियूं मशीनूं नथियूं हलनि, तंहिं करे मरीज़नि खे उतां खां अहिड़ी जेका लाभ आहे उहो प्रॉपरली उतां न पियो मिले। दवा मिले पई? दवा अहिड़ो मिले त घर मोकिलूं था, एतिरो जाम थो मिले। हा, ॿियो मानी वानी मिले थी? मानी त मिलंदो असांखे। अच्छा। हा, दवा जाम असांजा ॿार बि उते दवा था खाइनि। हा, अहिड़ो दवा थो मिले। दवा कोन थी मिले? हीअ दवा ही पंहिंजो असां संदो वठी था अचूं, सुई मुई दवा मिलंदो। हीअ फट ॾिस, हीअ फट ॾिस, हिते छा आहे हीअ ॾिस, छा मजबूर आहियूं हीअ ॾिस, हीअ छा आहे हिते हीअ ॾिस, हीअ छा आहे पार्टी में इहो गरम सुई लॻाइनि, हीअ ॾिस। न कुझु कोन ॾींदसि, असां त पंहिंजे था वठूं। छा कयूं, रतूं चढ़ायूं न त यती मिले, थेली न किनोला सभु मुल जी वठूं। ग़रीब माण्हू ॿाराड़ी जा 3 ॿार सही आहिनि, 3 खां पोइ 2 आयूं आहिनि जेके इहे 2 ई आहिनि। किथां आया? टूरी मोरी, दलेल शहर ॻोठ शहर। छा कयूं, मजबूरी आहे, हिते त कुझु कोन थो मिले, सभु ॿाहिरि जो वठूं। अलीनो छा करे कोन थो ॾिए। हा, अवां चयोसि को ॾिए त कोन थो। ब्लड किथां आयो? असां पाण ॾिनो आहे। हिते रुॻी ब्लड हणंदा? जी सर। बाक़ी सामान वामान सभु पाण वठंदा आहियो? सभु सामान वठंदा आहियूं। बैग पाण वठो, सॼो सामान पाण? किनोला थी वठंदा आहियूं, बैग 5 पाण वठंदा आहियूं। अच्छा, हिते रुॻी हणी सहूलियत तव्हांखे ॾींदा? जी सर जी। बाक़ी कान्हे का? बाक़ी का कोन्हे। तव्हांखे हिते छा थो मिले? कुझु कोन, सभु संदो था वठूं। मानी कोन मिले? न। अच्छा, वो डॉक्टर से तो मानी ॾियूं था, दवा ॾियूं था? न कुझु कोन ॾींदसि, असां त पंहिंजे था वठूं। तव्हां हिते 4 ॾींहंनि खां मुसलसल दाख़िल आहियो? हा, संत पैसनि सां था वठूं। सफ़ाई आहे? हा। सफ़ाई कंदा? हा।
मच्छर थियंदा राति जो? हा उन लाइ छा था ॾियनि? उन लाइ कुझु कोन। अच्छा, किथां आया हो तव्हां? असीं मखी ज़िले मां। चवंदा ख़तरनाक बीमारी आहे। तव्हां कंहिंखे अपील कंदो तव्हांजी मदद कयो? असां बसि पंहिंजो क़ाइम अली शाह वज़ीर इन खे अपील कंदासीं। पाण अलाह मदद करण वारो आहे, ग़रीबनि जो आहे अलाह। तमामु ग़रीब आहिनि असां प्राइवेट में अदा सीज़र त थियनि ई पिया, आए ॾींहुं थियनि पिया हाणे, बल्कि अगरि चयो वञे त डेली आहिनि सीज़र। ऐं नॉर्मल डिलीवरीज़ बि थियनि पियूं 24 कलाकनि में, जेके आहिनि मतिलबु 8-10 आहिनि ई आहिनि। बाक़ी जेको मतिलबु हिते जेका सहूलियत आहे, जेको असांखे मिले थी मेडिसन वग़ैरह, उहा त हिते जी मिले थी। जेका न आहे मजबूरन लिखी ॾियणी थी पवे। ॾिसो, ही आहे सेकेंडरी हॉस्पिटल। सेकेंडरी हॉस्पिटल जो मतिलबु आहे त हाणे हिते सरकारी 17 पोस्टूं आहिनि स्पेशलिस्ट जो। त मरीज़ अचे, उनखे मेडिकल ऑफिसर ॾिसे ऐं उनखे स्पेशलिस्ट तय करे त इनखे आफ्टर ऑल इनजी छा दवा करणी आहे, छा करिणो आहे। हाणे स्पेशलिस्ट आई स्पेशलिस्ट हिकिड़ो आहे असां वटि, बाक़ी 16 पोस्टूं ख़ाली आहिनि। हाणे उन में को अहिड़ो माण्हू कोन्हे जेको उनखे जेकॾहिं सीरियस आहे पेशेंट, उनखे वधीक तकलीफ़ आहे, उनखे दाख़िल करिणो आहे, उन जेको एमरजेंसी में ऑपरेशन करिणो आहे, अहिड़ी का सहूलियत आहे कोन। नाज़रीन, ही लाले कादर जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। उन खां अलावा जेके मरीज़नि या उते जा जेके मौजूदु डॉक्टर आहिनि, हिननि जो चवणो हो त न असांखे दवा थी मिले, न असांखे गोरी थी मिले, न सांगड़ जे अस्पताल में का सफ़ाई बि आहे। उन हवाले सां हिन वक़्तु असां सिंझोरो तालुको आहे, उते जी जेका सूरत हाल जे हवाले सां ख़ुदा नो काछाई असां गॾु मौजूदु आहे। उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त सांगड़ ज़िले जो ही जेको तालुको आहे सिंझोरो, उन जी अस्पतालनि जी छा सूरत हाल आहे। ख़ुदा न सिंझोरो जेको तालुको आहे, उन में जेका अवां वटि हॉस्पिटल आहे, सरकारी अस्पताल आहे, उन जी छा सूरत हाल आहे। मरीज़नि खे दवाऊं गोरियूं मिलनि थियूं या उते बुनियादी सहूलियतूं आहिनि, या उहा बि अस्पताल जेका रेफर सेंटर ठहियल आहे। जी नज़ीर, तालका अस्पताल सिंझोरो जेका 1983 में डिस्पेंसरी हुई, 1983 में उनखे प्रोमोशन ॾेई जेको आहे सो तालका अस्पताल जो दर्जो ॾिनो वियो। हिन वक़्तु ही अस्पताल 20 बेडनि ते मुश्तमिल आहे। केतिरे डॉक्टरनि जी हिते जेको आहे सो पोस्टिंग थियल आहे या ज़रूरत आहे, केतिरा डॉक्टर जेके त न आहिनि, जिन करे मरीज़नि खे मुश्किलातुनि जो ॾिसणो थो पए। इंतहाई शदीद डॉक्टर्स जी खोट आहे। सिर्फ़ु 2 लेडी डॉक्टर्स आहिनि। सादी साल हिकिड़ी हुई 10 सालनि खां, तक़रीबन 15 साल खां बल्कि हिकिड़ी हाणे कॉन्ट्रैक्ट ते साल खां पोइ गवर्नमेंट रखी आहे। अञा बि असां वटि 18 पोस्टूं वेकेंट थियूं आहिनि, 17 लेडी डॉक्टर्स जी पोस्टूं वेकेंट थियूं आहिनि, ऐं मेल डॉक्टर्स जूं पोस्टूं जनरल कैडर जा उहे वेकेंट पियूं आहिनि। सीनियर 18 पोस्टूं वेकेंट थियूं आहिनि मेल डॉक्टर्स जूं। स्पेशल कैडर जे डॉक्टर जूं पोस्टूं असां वटि वेकेंट आहिनि, सभई तक़रीबन सवाइ आहे स्पेशलिस्ट जे। ऐं बाक़ी पीडियाट्रिशन, सर्जन, एनेस्थेटिस्ट, ENT स्पेशलिस्ट ऐं फिजिशियन, ये तमामु पोस्टूं वेकेंट आहिनि। नाज़रीन, ही ख़ुदा ने काछाई जेके उतां जा जेको अस्पताल जो इंचार्ज आहे, उनजी ॻाल्हि ॿोल तव्हांखे ॿुधाई हूंदी। उन खां अलावा हुन जा तव्हां कमेंट्स ॿुधा हूंदा। नाज़रीन, हाणे वठूं था हिकिड़ी नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु जेको सांगड़ ज़िले जो सिंध टीवी जो रिपोर्टर लाला कादर सिरेवाल, हुनजी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन खां अलावा जेको असांजो ख़ुदा नो काछाई सिंझोरो जो रिपोर्टर, हुननि जो चवणो त सांगड़ ज़िले जे जेके बि तालुका आहिनि, उन्हनि सभिनी अस्पतालनि में जेके रेफर सेंटर ठहिया पिया आहिनि, ऐं उते दवाउनि जी का बि सहूलियत न आहे। अगरि जेके दवाऊं अचनि थियूं, उहे करप्शन जे वर चढ़े थो वञनि। साॻी तरह असीं तव्हांखे ॿुधायूं त जेको आहे मिरपुखास डिवीज़न जे हेडक्वाटर जो शहर आहे। उन में बि जेको हितां जा जेके चूंडियल नुमाइंदनि पारां या हितां जा जेके इंतिज़ामिया जा माण्हू आहे, उन्हनि पारां बि जेके विज़िट कया विया, उन बावजूदि मिरपुखास ज़िले जी जेका हेडक्वाटर जेका सिविल अस्पताल आहे, उन में केतिरे ई जेके डॉक्टरनि जूं पोस्टूं ख़ाली आहिनि। डॉक्टर न हुअण जे बराबरि आहिनि। जेके आहिनि त उहे जेके आहिनि पंहिंजे प्राइवेट क्लिनिकनि में वहनि था, मरीज़नि खे उन ई मोकिलीनि था। हिते सिर्फ़ु कंपाउंडरनि जे हवाले इहे अस्पतालूं हवाले कयूं वयूं आहिनि। इहा हिकु सवालिया निशानी बणियल आहे। हिन वक़्तु असां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे, शहदादपुर खां जेको असांजो सिंध टीवी जो रिपोर्टर आहे अकबर रिंद, उन हवाले सां असां ॻाल्हायूं था। शहदादपुर बि सांगड़ ज़िले जो हिकु वॾे में वॾो तालुको आहे, जेको शहदादपुर बि बुनियादी सहूलियतनि खां वांझाल आहे। एतिरे ताईं जेके हेल्थ जूं सही नमूने जूं उते सहूलियतूं न आहिनि। उन हवाले सां अकबर रिंद सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजो छा चवणु आहे। अकबर, तव्हां असांखे इहो ॿुधाइजो त
शहदादपुर जी जेका सरकारी अस्पताल आहे उन जी छा सूरत हाल आहे? उते मरीज़नि खे दवाऊं गोरियूं मिलनि थियूं या उतां जे जेके फंड जेके आहिनि उहे करप्शन जे वर चढ़े था वञनि? उते जी सूरत हाल मुताबिक़ असांखे ॿुधाइजो। शहदादपुर तालको तकरीबन 4.5 लाख आबादी ते मुश्तमिल है। इन शहर में शाहपुर चाकर रोड ते 1970 में म्यूनिसिपल अस्पताल जो बुनियाद विधो वियो। अॻिते हली 1998 में इनके तालका अस्पताल जो दर्जो ॾिनो वियो। उन खां पोइ हिन इंस्टीट्यूट जो सालाना बजट 17 करोड़ 50 लख है, जंहिंमां 12 करोड़ 50 लख मुलाज़िमनि जी सालाना पघार ते ख़र्च थिए थी। बाक़ी 5 करोड़ दवाउनि जे लाइ जेका तमामु घटि बजट है। जीअं त शहदादपुर तमामु वॾी आबादी वारो तालको है, उन जे लाइ उन हिसाब सां सिंध जे ॿिनि अस्पतालनि में इंस्टीट्यूटनि जे लाइ बजट जैकबाबाद ऐं गंबट जैकबाबाद इंस्टीट्यूट जे लाइ सालाना 50 करोड़ बजट है ऐं गंबट मेडिकल इंस्टीट्यूट जे लाइ 37 करोड़ बजट है। हितां जे डायरेक्टर जो चवण मुताबिक़ त घटि में घटि असांखे सालाना असांखे 20 करोड़ दवाउनि जे लाइ ॾिना वञनि त जीअं असां ग़रीब हिते ईंदड़ ग़रीब मरीज़नि जो बहितरीनु इलाजु कयो वञे। ऐं हितां जे सुञाण धुरनि पूर्ण हुकूमत का अपील कई है, अलाख्तन का अपील कई थी असांजे हिन अस्पताल जी वधि में वधि बजट वधाई वञे त जीअं हिते ईंदड़ ग़रीब मरीज़ सिहत जी सहूलियत खां बाज़ाब थियनि। अचो त हाणे वधीक डॉक्टरनि ऐं मरीज़नि खां पुछूं त हू छा था चवनि हिन बारे में। हिते कहिड़ियूं सहूलियतूं मिलंदियूं? असांखे मिले थी सभु कुझु बराबरि हींअर आयो आहियां, अॻु में रही वियो आहियां हिते। छा छा मिले थो तव्हांखे हिते? सभु कुझु मिले थो, रोटी पाणी सभु कुझु मिले थो। अमा तव्हांखे हिते दवाऊं सहूलियतूं मिलनि थियूं कुझु? हाँ बस असां सहूलियत आहे। कहिड़ी कहिड़ी सहूलियतूं मिलनि? हा सभु दवाऊं बोतलूं असां फ्री थी मिलनि। ॿाहिरां तव्हां नथा घुरायो? न ॿाहिरां कोन घुराईंदा आहियूं, हरू भरू। मानी हितां मिले थी? हा मानी बेदो नाश्तो सभु कुझु भाॼी बुती सभु कुझु मिले थी। डॉक्टर अचनि था? हाँ डॉक्टर चेक करनि था, घड़ी घड़ी अचनि था, तकलीफ़ थिए थी ॿुधाइनि था, दवा गोरी सभु असां मिले थी। असांखे सहूलियत आहे। चाचा तव्हांखे हिते कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं मिलनि थियूं? सहूलियतूं सभु सही आहे, सभु शुक्र आहे। गंजा पर कल्ह मानी जेका आहे न हुनमें आलू हिकिड़ो कचो ऐं बसि इहो बूटी हिकिड़ी ऐं हिकिड़ो मयार सही कोन्हे। सनड़ी मानी था ॾियनि, चवनि था अरे विड़ी था पवनि। हा डॉक्टर चक्कर ते अचनि था? विजिट डॉक्टर अचनि था सभु फर्स्ट क्लास फ्री जी मिले। सभु फ्री? सभु फ्री जी, टेस्ट वेस्ट सभु फ्री। सहूलियतूं ॾींदा आहियो तव्हां? हिते डायलिसिस जी जेके बि सहूलियतूं आहिनि उहे सभु असीं मुहैया कंदा आहियूं। उनमें इंजेक्शन आहिनि, एरिथ्रोपोइटिन जेका तमामु महांगी आहे, ऐं डायलिसिस जो जेको बि सामान आहे उहो असीं हिते फ्री ऑफ कास्ट, डायलिसिस जी का बि चार्जिस कान्हे का। ऐं उनमें हर शइ जेका डायलिसिस जी ज़रूरी आहे उहा असीं प्रोवाइड कंदा आहियूं हिते इदारे तरफ़ां, गवर्नमेंट जे तरफ़ां। उन का बि चार्जिस वग़ैरह कान्हे का हिते। तीन शिफ्टों में काम कर रहे हैं हम, 3 शिफ्टों में काम करते हैं। 4 मशीनें हैं एट अ टाइम हमारे पास, जो है 4 पेशेंट होते हैं एक शिफ्ट में। 3 शिफ्टें लगती हैं, 12 पेशेंट डेली, 12 डायलिसिस होते हैं। 2 मशीन हमारे और हैं, इंशाल्लाह अगले हफ्ते जो है वो इंस्टॉल हो जाएंगी, तो हम जो है डेली 18 डायलिसिस करेंगे इंशाल्लाह यहाँ पे। मिले पे ना ना इतना मिले फ्री। हाँ हाँ सही देखभाल करनि था? हाँ ॿार ॾिसनि था, हाँ ॿार ॾिसनि था। तव्हांखे ख़बर आहे त इहो शहदादपुर हॉस्पिटल जेकी हूंदी तालको हॉस्पिटल हूंदी हुई, पोइ अब्दुल सलाम थईम साहब उनजे लाइ कोशिशि करे ऐं उनखे बिल पास करायो प्रोविंशियल असेंबली मां, ऐं उनखे इंस्टीट्यूट जो दर्जो मिलियो। ऐं हाणे त हुते डायलिसिस सेंटर्स बि आहिनि ऐं काफ़ी कमु हुते हले पियो। बल्कि उन ॾींहुं असां वेठा हुआसीं त हिते शाहिद साहब असांजो जेको वॾो भाउ आहे MP साहब, उहो उनजो बोर्ड ते बि आहे। ऐं उन मीटिंग घुराई, इतफ़ाक़ नाम बि उन मीटिंग में वेठो हुउसि, त उते ॾाढो सुठो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि लॻी। त उते वसाण साहब आयल हुआ जेके PMLF जा अॻुवाण आहिनि, ऐं ॿिया डॉक्टर हज़रात ऐं जेके डायरेक्टर साहब आहिनि उते, उहे सभु आया ऐं मिली जुली करे उन अस्पताल लाइ फलाही कम बि ऐं ॿियो बि, ताकि वधि में वधि माण्हुनि खे आसानी मिले। PCR लेब हमारी काम कर रही है, वो लेब भी इसी अमाउंट में काम करती है, और इसके साथ जो मशीनों की टूट फूट जो कुछ होते हैं, फ्यूल के अखराजात हैं, तो हमारे जनरेटर काम कर रहे हैं उनके अखराजात हैं, ये सब हम इसी फंड से मुहैया करते हैं। गवर्नमेंट ऑफ सिंध को एनहांसमेंट के लिए लिखा गया है, चीफ मिनिस्टर सिंध ने एनहांसमेंट अप्रूव कर दी है, प्रोसेस में है। अगर एनहांसमेंट हमारी हो जाती है तो ये सेंटर जो कुछ कारकर्दगी है, ये कारकर्दगी इससे बहुत बेहतर हो जाएगी इंशाअल्लाह। नाज़रीन, ही अकबर रिंद जा तव्हां वीचार ॿुधायो था। हिन जो इहो चवणु हो त शहदादपुर जेका अस्पताल आहे ऐं उते सहूलियतूं त मौजूदु आहिनि, मगर अकबर रिंद शायदि पाण उन डॉक्टरनि खां वधीक इहो ॿुधाए रहियो आहे त हुन में फंड जी कमी आहे, हुन में फंडनि जी तमामु खोट आहे, ऐं उहो मुतालबो करे रहियो हो त जेकॾहिं हिन अस्पताल में जेके आहिनि सभु सहूलियतूं मिलनि थियूं। नाज़रीन, हिन सां गॾु असीं तव्हांखे
टंडो आदम जी सूरत हाल मुतालिक़ जेको असां सां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहे ऐं उन खां अलावा हुन आचर ख़ासि करे हुन उतां जे जेके मरीज़नि सां बि ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं उतां जा जेके सियासी माण्हू आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कई आहे। त उते जी सूरत हाल मुतालिक़ ॾिसो त आचर टंडो आदम जेको शहरु आहे तव्हांजो सांगड़ जो वॾे में वॾो हिकिड़ो शहरु आहे, तमामु हिकिड़ी सुठी आबादी रखंदड़ शहरु आहे ऐं उन खां अलावा टंडो आदम हमेशह पीपल्स पार्टी जो क़िलो सॾाईंदड़ शहरु आहे। पर उन जेका इस्पताल जी हिन वक़्तु छा सूरत हाल आहे उहा असांखे ॿुधाइजो। जी नज़ीर, हींअर असां पंहिंजो सांगड़ ज़िले जे सभ खां वॾे शहर टंडे आदम जे तहलका अस्पताल में असां मौजूदु आहियूं, जिते तहलका अस्पताल जेका 4 लख आबादी वारे शहर जे लाइ वाहिद सरकारी अस्पताल आहे, जंहिंमें केतिरा ई शोबा आहिनि, जंहिंमें OPD आहे, अखियुनि जो शोबो आहे, दिलि जा वार्ड आहिनि, ट्रामा सेंटर आहे, किडनी आहे ऐं उन में ॿिया बि केतिरा ई शोबा आहिनि। पर उन्हनि मां कुझु जेके आहिनि से न पिया हलनि, जंहिंमें तव्हां ॾिसो पिया त हिते जो जेको ट्रामा सेंटर आहे उहो केतिरे अरसे खां मुकमिल त थियो, पर अञा उहो हैंड ओवर न थी सघियो आहे। अहिड़ी तरह त किडनी वार्ड आहे उहो बि जेको सो अञा ताईं मुकमिल तामीर न थी सघियो आहे, न ई उनजे हवाले थी सघियो आहे। ऐं अहिड़ी तरह सां दिलि जो वार्ड जेको आहे सो बि आहे। ऐं हिन अस्पताल में सभ खां वधीक जेका असांखे मालूमात मिली आहे या असां जेको ॾिसूं पिया त हिते केतिरनि ई शोबनि में अमलो पूरो कोन्हे, हिते डॉक्टर कोन्हनि या हुते जेके मशीनूं आहिनि उहे कोन्हनि। हिते जी जेका एम्बुलेंस गाॾियूं आहिनि उन में 4 एम्बुलेंस आहिनि, जंहिंमें 2 ख़राबु आहिनि। ऐं उन खां पोइ हिते जेको असां कुझु मालूमात वरिती आहे त हिननि में हिननि जी बजट जेका आहे सा 88 लख आहे, जंहिंमें 57 लख जी पंहिंजो DHO सांगड़ जेको आहे सा उहो दवाऊं मेडिसन वग़ैरह ख़रीदारी करे थो। उन खां पोइ ॿिया जेके 30 लख आहिनि उन में सॼो गैस बिजलियूं या छा उन जा बिल जेके अदा कया वञनि था। ऐं हिन खे तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हिननि में डॉक्टरनि जे खोट जे करे ॿिया बि मसइला आहिनि। ऐं ख़ासि करे हीअ जेका तहलके अस्पताल आहे ऐं हिन जो तव्हां ॾिठो हूंदो पहिरीं रिकॉर्ड बि त पाकिस्तान जी उहा वाहिद अस्पताल आहे जंहिंखे सभ खां वधीक ख़ुदकुशियुनि जा केस जेके आहिनि से हिन में फॉलो थियनि था। अस्पताल में त कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि, कहिड़ी शयुनि जी ज़रूरत आहे? बसि मसाइल सर्जरी जे हिसाब सां सभ खां वधीक ज़रूरत सर्जिकल डिपार्टमेंट हुजे, सर्जिकल पैरामेडिकल स्टाफ हुजे, सर्जिकल डॉक्टर हुजे। हुन जे बावजूद बि आउं सम्झां थो ही डॉक्टर जेके हिते आहिनि हू कॉपरेट एतिरा था कनि की हू मुंहिंजी कंपनसेशन सभु कनि था। ऐं अल्हम्दुलिल्लाह हुन जे इन्हनि जे करे इन्हनि जे ताउन जे करे इहे सभु कमु थिए पियो। न त हू शइ सर्जिकल डिपार्टमेंट कान्हे, सर्जिकल शइ कान्हे। जेकॾहिं हीअ शइ हुजे हा त पाण वधीक वधूं हा। ऐं DC साहिब हिकिड़ी शइ चई वियो आहे रिकवरी रूम जो, हुनजी बि कोशिशि थी वई, इनशाला हू बि हाणे थी वेंदो। ऐं बाक़ी रहियो SNE सर्जिकल वार्ड जी सर्जिकल स्टाफ जी हू बाक़ी आहे, जेकॾहिं हू करे वठो त सभु कमु मसला असां वटि त काफ़ी मसला आहिनि, लेकिन नंढा वॾा मसला असीं पाण हल करे छॾींदा आहियूं। जनरल मसला असां वटि त स्पेशलिस्ट जेके डॉक्टर्स आहिनि उन्हनि जी तमामु शदीद खोट आहे। उन्हनि जूं सीटूं असां वटि तक़रीबन सभु ख़ाली पियूं आहिनि। जीअं त असां वटि गायनाकोलॉजिस्ट कोन्हे, असां वटि ॿारनि जो डॉक्टर कोन्हे, असां वटि रेडियोलॉजिस्ट कोन्हे, असां वटि जेको सो इहो पंहिंजो हॾनि वारो डॉक्टर कोन्हे। अहिड़े हिसाब सां काफ़ी ॿियूं स्पेशलिस्ट जूं सीटूं जेके आहिनि से ख़ाली पियूं आहिनि। ENT स्पेशलिस्ट कोन्हे असां वटि। त इहे जेकॾहिं असांखे मिली था वञनि त वधीक अस्पताल खे जेको सो बहितरु थिए। इहे सर्विसिस असां वटि कोन्हनि, इन करे हिते जा जेके मरीज़ आहिनि से हैदराबाद नवाबशाह इन पासे या प्राइवेट वञनि था। जेकॾहिं इहे डॉक्टर असांखे ॾिना वञनि, सीटूं भरी वञनि त हिते जी जीअं त आबादी वधे पई शहर जी, ऐं शहर वॾो थियो ऐं पसकरदाई बि हिनखे जाम आहे, वॾो तालको आहे, त उहे असांजा मसइला इन्हनि सां काफ़ी हल थी वेंदा हलिया। इहे लास्ट गवर्नमेंट में असां शुरू करायो, इहे 2 वार्ड कंप्लीट थी चुका आहिनि। बाक़ी आहे हिन जो SNE जो प्रॉब्लम आहे ऐं पंहिंजो इक्विपमेंट जो, उन जे लाइ हिननि डॉक्यूमेंट्स मूं ॾिना मिनिस्टर साहिब ताईं ऐं कोशिशि कराए CM साहिब सां ॻाल्हि ॿोल थी आहे। इनशाला उन जी मशीनरी ऐं इनशाला उहो जल्दी इक्विपमेंट जेके आहिनि उहे अची वेंदा। बाक़ी बिल्डिंग्स जेके आहिनि उहे तयारु आहिनि। अच्छा, मूं सेक्रेटरी इन मसइले ते सेक्रेटरी सां 2 दफ़ा वियो आहियां, 3 दफ़ा हॉस्पिटल में। उन्हनि मूंसां बि इहे पंहिंजो मसइला ॿुधाइनि मूंखे। मूं सेक्रेटरी हेल्थ सां मिनिस्टर हेल्थ सां बि हिन मसइले ते ॻाल्हायो आहे। इनशाला असां हिन जी फंडिंग वधायूं। छा असां तमामु वॾी हॉस्पिटल आहे ऐं हिन जो एरिया तमामु घणो हिनखे लॻे थो। पंहिंजो बैरानी साइड जा माण्हू ऐं शहदादपुर जा सराउंडिंग जा तमामु घणा पेशेंट हिते अचनि था ऐं असांखे वाक़ई त फंड जी वधीक ज़रूरत आहे। मूं ॻाल्हायो आहे सेक्रेटरी सां, कोशिशि आहे असांजी त हिन इनशाला ADP में जेका अचे पई 16-17 वारी, उन में हिन जो जेको फंडिंग आहे वधीक रखाइजे। आचर तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन न वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं।
नाज़रीन तव्हां हिन वक़्तु जेको आचर ख़ासि कली हुतां जो जेको पीपल्स पार्टी अॻुवाण हो उन जा बि तव्हांखे वीचार ॿुधाया हूंदा उन खां असांजे नाज़रीन बि उहे ॿुधा हूंदा। उन खां अलावा जेको इस्पताल में दाख़िल मरीज़ हुआ या हुते जेको मौजूदु डॉक्टर हो उन्हनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। मगर सभिनी इस्पतालनि जी हिन वक़्तु जेके बि सांगड़ ज़िले जूं आहिनि, चाहे मीरपुखा ज़िले जो हुजनि, चाहे थरपारकर ज़िले जो हुजनि, चाहे उमरकोट जे ज़िले जूं इस्पताल हुजनि, सभिनी जी साॻी सूरत हाल आहे। उते न सफ़ाई आहे, न इस्पतालनि में के सहूलियतूं, न के डॉक्टरनि जी सहूलियत आहे। मगर असीं सांगड़ ज़िले जे हवाले सां तव्हांखे असीं इहो ॿुधाईंदा हलो, सांगड़ ज़िलो जेको हमेशह फंक्शनल मुस्लिम लीग जो गढ़ रहियो आहे ऐं फंक्शनल मुस्लिम लीग सांगड़ ज़िले खे पंहिंजो जेको क़िलो सॾाईंदी हुई। इन ई सूरत हाल मुतालिक़ कमु न करण ते, माण्हुनि जा मसइला हल न करणु, इस्पतालनि ते ध्यानु न ॾियणु, तइलीम खाते ते ध्यानु न ॾियणु, उन करे हुतां जी अवाम जेको हिन वक़्तु जेको आहे पीपल्स पार्टी खे हिन ताज़ो जेको बल्दियाती इलेक्शन में वॾी त मोट ॾिनी आहे। सॼो ज़िलो जेको आहे पीपल्स पार्टी पारां इलेक्शन में खंयो आहे। इन में चाहे खिपरो हुजे, चाहे सिर्फ़ु सांगड़ सिटी जेको आहे फंक्शन लीग खे इहो ज़िलो मिलियो आहे। उन खां अलावा खिपरो आहे या पंहिंजो कंडियारी आहे, उन खां अलावा जेतिरा बि तालुका आहिनि सभु पीपल्स पार्टी जा उमेदवार कामयाबु थिया आहिनि। ऐं हिन वक़्तु हाणे ॾिसिजे त पीपल्स पार्टी जे जेके अॻुवाणनि जा बि त असीं वीचार ॿुधूं पिया, हुननि जो चवणो त असां जेके हिननि जी SNE लाइ या हिन जी बजट लाइ या हिन लाइ करे CM सां ॻाल्हायो आहे। मगर असीं हिन ब्यूरो टाइम ज़रिए उन्हनि माण्हुनि खां असीं पुछा कयूं था, जेॾीमहिल मीडिया जी टीम वञनि थी या सिंध TV पारां जेके उन्हनि खां राब्तो कयो वञे थो, उन महिल उन्हनि जा मौक़िफ़ इहे अची वेंदा आहिनि त असां जेको आहे CM साहिब सां ॻाल्हायो आहे या असां मथे ॻाल्हायो आहे। मगर असीं तव्हांखे ॿुधायूं हेल्थ जी का बि सहूलियतूं कोन्हे। हेल्थ खाते में वॾी करप्शन लॻी पई आहे। जेके ऑर्डर आहिनि त हेल्थ खाते में साॻियो जेको मीरपुखा डिवीज़न जेको डायरेक्टर हो गुलाम गौस काइम खानी पारां जो 100 जे तइदाद में जेके नौकरियूं विकियईं, इहे शयूं ज़ाहिर कयूं आहिनि त का बि हेल्थ जी सहूलियत कोन्हे। फंड त करोड़े रुपया अचनि था, ख़बर न केॾां था वञनि। उन हवाले सां जेका आहे साॻी सूरत हाल तालके खिपरे जी, तालके खिपरे में खे बि पीपल्स पार्टी जो हिन वक़्तु जेको आहे ताज़ो गढ़ बणियल आहे। हिन वक़्तु असीं जेको आहे मीर सागर उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त तालके जेको ॼाम नवाज़ अली में छा सूरत हाल आहे ऐं तालके ॼाम नवाज़ अली जे इस्पतालनि में माण्हुनि खे सिहत जूं सहूलियतूं आहिनि या न आहिनि। मीर तव्हां इहे ॿुधाइजो तालके ॼाम नवाज़ अली जे अंदरि सिहत जूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि? जी, तालके जाम नवाज़ अली जे बुनियाद रूरल हेल्थ सेंटर जाम नवाज़ अली में तालके जाम नवाज़ अली जी 1.5 लख खां वधीक आबादी हुअण सबबि तालके जाम नवाज़ अली में 5 बुनियादी सिहत मर्कज़ कमु करे रहिया आहिनि। ही RAC जाम नवाज़ अली जेको आहे अॻूणे वॾे अज़ीम मरूम जाम सादिक अली जो इलाइक़ो आहे। जाम सादिक अली टंडो आदम सिंझोरे पंहिंजे इक़्तिदारी दौर में जे उन हदूं कटे नए तालके जो जनम रखियो। लेकिन RAC रूरल हेल्थ सेंटर जाम नवाज़ अली बुनियादी मसइलनि जे वर चढ़ियल आहे, जंहिंसां पूरी सिंध समेत ऐं जेके ज़िले सांगड़ में जेके इस्पतालूं आहिनि उन में जाम नवाज़ अली तालके सां माटेली मां वारो सलूक कयो वञे थो। अॻूणे ज़िले नाज़िम हाजी ख़ुदाबख़्श राजड़ जॾहिं त ॿियनि इस्पतालुनि खे जेको आहे तालके जो दर्जो न हो, लेकिन जाम नवाज़ अली तालके इस्पताल खे अञा ताईं 26 साल गुज़रण बावजूदु हिन खे तालके जो दर्जो न ॾेई सघियो, जंहिंसां हिन इस्पताल में केतिरा ई मसइला आहिनि। जीअं त डॉक्टरनि जी खोट आहे, एक्सरे यूनिट आहे, डेंटल आहे, उहे जेके आहिनि उहे बिल्कुलु नाकारा थियल आहिनि। इस्पताल जूं 2 एम्बुलेंसूं आहिनि। एम्बुलेंस जेकी आहे हिकिड़ी ऑन रोड आहे ऐं ॿियूं जेकी ॿी एम्बुलेंस आहे उहा बि जेकी आहे MS जे चवण मूजिबि त जेकी आहे ख़राबु आहे। इस्पताल केतिरनि मसइलनि जे वर चढ़ियल आहे। 1.5 लख खां वधीक तालके जी आबादी रखंदड़ हीउ शहर बुनियादी सहूलियतुनि खां त महरूम आहे, लेकिन इस्पताल में जेके आहिनि ज़रूरतूं उहे बि उनजी तमामु घणी खोट आहे। जीअं त इस्पताल में जेकी आहे इस्पताल में जेको दवाउनि जी खोट आहे, DDO पावर न हुअण सबबि का बि बजट न आहे। 15 खां 20 जो स्टाफ आहे। स्टाफ में जेके तव्हां ॾिठो हूंदो त डॉक्टरियाणियूं बि इस्पताल में मौजूदु कोन्हनि। सिर्फ़ु MSc जेको आहे इस्पताल खे हलाए रहियो आहे, जॾहिं त इस्पताल में जेके मसइला आहिनि उहे कुझु तरक़ियाती कम हलंदड़ आहिनि, लेकिन ठेकेदार हिन इस्पताल खे जेको अध में कमु छॾे गुम थी वियो आहे। तव्हां इस्पताल खे ॾिठो हूंदो त इस्पताल जी चौदीवारी जेकी आहे उहा अपडे में थी वई आहे ऐं जेके इस्पताल में बुनियादी सहूलियतूं हूंदियूं आहिनि, एक्सरे प्लांट आहे, उहे बि बिल्कुलु ख़तमु थी चुका आहिनि। मेन मसइलो त इहो आहे त हिते ई 1990 में तालको ठहियो आहे ऐं तालका हॉस्पिटल इहा जेका आहे जाम नवाज़ अली इन खे अञा ताईं तालके जो दर्जो न मिलियो आहे। जॾहिं हिन खे तालके जो दर्जो मिली वेंदो हलियो त पोइ असां वटि इन जी SNE बि ठहंदी। बदकिस्मती त हिते सॼो पसगरदाई जाम थी लॻे।
पर हिते जो आवाम बि काफ़ी कंहिं फोरम तां चयो आहे, पर अञा ताईं गवर्नमेंट असांखे इनखे अपग्रेड करे न ॾिनो आहे। मुंहिंजो मुतालबो गवर्नमेंट सां बि आहे ऐं आवाम जो मुतालबो आहे त हिनखे अपग्रेड करे तालका कयो वञे, त जीअं हिते जी एसएनई वधे ऐं हिते जे जेको जीअं त हिन पासे मीरपुर ख़ासि टंडो आदम आहे सां गॾु परे पए थो ऐं ॾुखियूं यूसियूं आहिनि, हिते यूनियन काउंसिलूं आहिनि, हिते जो आवाम जेको थो परेशान आहे त उन्हनि खे एसएनई वग़ैरह ठही वेंदी त हिते जेको उन्हनि जे लाइ स्पेशलिस्ट डॉक्टर बि वधंदा ऐं हिन अस्पताल में अपग्रेडेशन बि थींदी त मुंहिंजे ख़्याल में वधीक बहितर आहे। से सत डॉक्टर आहिनि, 2 लेडी डॉक्टर आहिनि, 4 डॉक्टर आहिनि। इन खां अलावा प्लस आउं MS आहियां। मसइला इहे आहिनि त हिते हिकिड़ो वार्ड आहे असांजा आहिनि उहो अंडर कंस्ट्रक्शन आहे। अंडर कंस्ट्रक्शन तक़रीबन हिनखे साल थी वियो आहे, मूंखे चार्ज वठे बि साल थियण वारो आहे, पर इहो साल खां वठी अञा कंस्ट्रक्शन जो कमु हले पियो, तंहिं करे असांखे मरीज़ हिते दाख़िल करण में जेको सो परेशानी थिए थी। मजबूरन असांखे हिननि पेशेंटनि खे रेफर करिणो पए थो तालका अस्पताल टंडो आदम में। जेकॾहिं हुकूमत सां था मुतालबो कयूं त कमु जल्दी ख़तमु करे ऐं असांखे वार्ड हैंड ओवर कनि त जीअं असीं हिते पेशेंटनि खे एडमिट करे सघूं। जेके लेबर रूम असांजो आहे उहो बि अहिड़ो आर्ज़ी ठाहियो अथऊं, वार्ड में ठहियलु हुयो। हाणे जॾहिं वार्ड जी एॾी सुस्त रफ़्तारी सां कमु थींदो त असांखे परेशानियूं थियनि थियूं। इन करे असांजो इहो मुतालबो DC साहिब खे बि असां चयो त हिनखे जल्दी जेको सो असांखे DHO साहिब खे बि चयो अथऊं त इहे जल्दी रफ़्तार हाणे पहिरीं खां बहितर थी आहे। इंशाअल्लाह ताला इहे असांखे 2-3 महीने में हैंड ओवर थी वेंदो त इहो मसइलो बि असांजो हल थी वेंदो। मीर सागर तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही मीर सागर जा तव्हां वीचार ॿुधंदा। उन खां अलावा त हुतां जेको MS हुनजो चवणो हो त 1990 में जेको तालको ठहियो आहे ऐं हिते जेको तालके जो हिनखे दर्जो न ॾिनो वियो आहे। ऐं हिन वक़्तु असीं तव्हांखे ॿुधायूं त सॼे सांगड़ ज़िले जा जेतिरा बि 6 तालका आहिनि उते जे मरीज़नि जी बि ॻाल्हि ॿोल असां तव्हांखे ॿुधाई आहे। उन खां अलावा जेके उतां जा जेके MS आहिनि या उते जेके मौजूदा डॉक्टर आहिनि या कुझु सियासी माण्हुनि जी बि असां ॻाल्हि ॿोल ॿुधी, इहे तव्हांजे साम्हूं आहिनि। हिन वक़्तु ताईं जेका आहे हुकूमत खे घुरिजे त सिहत जे जेको मेन शोबो आहे ऐं जेके सिहत ते वधि खां वधि ध्यानु ॾिनो वञे ऐं जेके बि जेके तालकनि जूं अस्पतालूं आहिनि चाहे जेके ज़िलनि जूं अस्पतालूं आहिनि उते जेके डॉक्टरनि जी जेका पूराई कई वञे जीअं त उतां जे जेके मरीज़नि खे या उतां जे माण्हुनि खे रिलीफ मुहैया थिए। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़मान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा। ईंदड़ प्रोग्राम वरी ॿिए के मौज़ू सां गॾु हूंदासीं।